शुरूआत कंदासीं अहम ख़बर सां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुआशी सूरतहाल ख़राब थींदी पई वञे। महांगाई सबब अवाम परेशानी में मुब्तला थी वियो आहे। अवाम जा मसला रुगो पीपल्स पार्टी हल करे सघे थी। बदीन में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी इक़्तिदार में अची अवामी मसला हल कंदी। हुन चयो त जॾहिं बेनज़ीर भुट्टो वज़ीर बणी तॾहिं मुआशी बहरान हो। शहीद बेनज़ीर भुट्टो हिकु साल में मईशत सुधारे ॾेखारी। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी नौजवाननि खे रोज़गार फराहम कियो। हिकु भेरो ॿीहर चूंडुनि में पीपल्स पार्टी कामयाब थींदी। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुआशी सूरतहाल ख़राब थींदी पई वञे। महांगाई सबब अवाम परेशानी में मुब्तला थी वियो आहे। अवाम जा मसला रुगो पीपल्स पार्टी हल करे सघे थी। बदीन में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी इक़्तिदार में अची अवामी मसला हल कंदी। हुन इहो बि चयो आहे त जॾहिं बेनज़ीर भुट्टो वज़ीर बणी तॾहिं बि मुआशी बहरान हो। शहीद बेनज़ीर भुट्टो हिकु साल में मईशत सुधारे ॾेखारी। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी नौजवाननि खे रोज़गार फराहम कियो। हिकु भेरो ॿीहर चूंडुनि में पीपल्स पार्टी कामयाब थींदी। अहम ख़बर अव्हांखे ॾींदा रहूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुआशी सूरतहाल ख़राब थींदी पई वञे। महांगाई सबब अवाम परेशानी में मुब्तला थी वियो आहे। अवाम जा मसला रुगो पीपल्स पार्टी हल करे सघे थी। अव्हांखे आगाह कंदा रहूं। बदीन में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी इक़्तिदार में अची अवामी मसला हल कंदी। हुन इहो बि चयो आहे त जॾहिं बेनज़ीर भुट्टो वज़ीर बणी तॾहिं बि मुआशी बहरान हो। शहीद बेनज़ीर भुट्टो हिकु साल में मईशत सुधारे ॾेखारी। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी नौजवाननि खे रोज़गार फराहम कयो। हिकु भेरो ॿीहर चूंडुनि में पीपल्स पार्टी कामयाब थींदी।